ॿुधायो इहो थिएटर जेको आहे वेसधारी फेस्टिवल जेको आहे उन हवाले सां छा चवणु चाहींदव ऐं अव्हांजा पंहिंजा केतिरा ड्रामा आहिनि जेके इन फेस्टिवल में माण्हुनि खे ॾिसणु नसीब थींदा? असल में मुंहिंजी डायरेक्शन में त हिकिड़ो ई ड्रामो आहे ऐं मां ख़ासि करे डायरेक्शन खां परे रहंदो आहियां, सफ़ो आहे हिन में इलाही जी। ऐं इन जे हवाले सां मां एक्टर कमु कंदो आहियां, पर हीउ जेको आहे असांजी पंहिंजी जेको आहे सो गैदरिंग जे हवाले सां, दोस्तनि जे हवाले सां जेको असां प्रोग्राम कयूं पिया, असांजी पंहिंजी जेको ऑर्गेनाइज़ेशन आहे त मूंखे बि मिलियो आहे, पर मां पाण 2 ड्रामनि में परफॉर्म कयां पियो ऐं ड्रामा टोटल 8 ड्रामा आहिनि। सही, बिल्कुलु ठीकु आहे। वाहिद साहब इहो ॿुधाइजो, कल्ह हिन जो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे त तव्हां कहिड़ो रिस्पॉन्स आवाम तरफ़ां ॾिसी रहिया आहियो, पब्लिक तरफ़ां ॾिसी रहिया आहियो? घणी पब्लिक अचे पई या छा कमी अव्हांखे हींअर ताईं महसूसु थिए पई अञा ताईं? तमामु बहितरीन। असांखे जेका जेतिरी सम्झो कि एतिरी तबका न हुई जेतिरा माण्हू आया, ऐं ओपनिंग जे हवाले सां सॼी मीडिया उते हुई। सभिनी ॾिठो त असांजी तबका असांजी सोच खां वधीक रेस्पॉन्स माण्हुनि ॾिनो आहे। ऐं ख़ासि करे शाह साहब असांजो जेको आहे मिनिस्टर साहब ज़ुल्फ़िकार शाह साहब आयो हुयो, ऐं पाण जेको आहे सो अहमद शाह तमामु घणो हिन में इंट्रस्ट ॾिनो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त कराची आर्ट काउंसिल जी तारीख़ में पहिरियों भेरो जेको सिंधी फेस्टिवल थियो आहे, जंहिंमें 8 ड्रामा 8 ई सिंधी ड्रामा जेको आहे सो थियनि पिया। जाखोड़ आहे हैदर कादरी साहब जी, ऐं असांजी सोराब सुमरो आहे, ऐं असांजो गामू, मतिलबु असांजी 4 माण्हू आहियूं जेके जंहिं जे हवाले सां जेको कमु थिए पियो। बहितरीन आहे। ऐं सिंधी थिएटर जेको आहे, ड्रामा थिएटर ड्रामास जेके आहिनि उन्हनि जो इम्पैक्ट छा थींदो आहे सोसाइटी में, ऐं अव्हां माण्हुनि खे छा चवणु चाहींदव त उहे छो अचनि सिंधी ड्रामा ॾिसणु, ऐं उन में उन्हनि खे कहिड़ी नवाण नज़र अचण वारी आहे? असल में ॾिसो त जहिड़े हवाले सां कुझु डिस्टर्बेंस आहिनि, कुझु जेके हाणे माण्हू पाण फील कंदा हूंदा, ऐं ख़ासि करे थिएटर कयो बि इन जे लाइ वेंदो आहे त जीअं माण्हुनि खे एंटरटेन करे सघिजे। माण्हू जेके कुझु परेशान आहिनि, कुझु मसइलनि मसाइलनि में अॼुकल्ह आहिनि बि सही, हाणे उनखे मां वाज़े तौर नथो चई सघां, कुझु आहिनि। बहरहाल इन जे हवाले सां माण्हुनि खे एंटरटेन करण जे लाइ ई प्रोग्राम आहे। ऐं ख़ासि करे असांजा जेको सिंधी आहिनि उहे चाहींदा आहिनि त असांजी पंहिंजी सिंधी ॿोलीअ में जेको आहे सो इहे थियनि। माण्हुनि जी घणी फरमाइश जे करे माण्हुनि जेको आहे सो काफ़ी भेरा असां सां इहो कयो त यार हिकिड़ो सिंधी कंटिन्यू सिंधी कयो, जंहिंमें असां अची करे थिएटर ॾिसूं, असांखे पंहिंजे सिंधी ॿोली ऐं असांखे पंहिंजा में नज़र ईंदी, स्टोरियूं असांजूं हूंदियूं, त उन में वधीक मज़ो ईंदो। ऐं उन्हनि जी माण्हुनि जी फरमाइश खे मद्देनज़र रखंदे असां जेको आहे हिन में इहो ड्रामो जेको आहे सो इहो थिएटर मतिलबु फेस्टिवल जेको आहे असां ऑर्गेनाइज़ कयो आहे। अहमद शाह जी महिरबानी। बिल्कुलु ठीकु आहे। वाहिद साहब इहो ॿुधाइजो असांजे ॾिसंदड़ नाज़रीन खे, हिन 8 ड्रामनि मां केतिरा ड्रामा फनी आहिनि जंहिंखे माण्हू ॾिसी करे बाक़ाइदा एंटरटेन थींदा, केतिरा सीरियस आहिनि, ऐं अव्हां पंहिंजे ड्रामे जे बारे में ॿुधाइजो जेको बि डायरेक्ट करे रहिया आहियो, तिड़कणी ॾाकण, इन जी छा स्टोरी आहे? थोरो मथां अव्हां दोस्तनि खे ॿुधाए सघो ताकी अरबा वारे ॾींहुं जेको तव्हांजो ड्रामो लॻण वारो आहे उन में ऑडियंस अची सघे भरपूर नमूने सां। असल में ॾिसो हिन में कुझु वैराइटीज़ आहिनि। असांजो जेको पंहिंजो 23 ते जंहिंमें मुंहिंजी परफॉर्मेंस आहे ड्रामे में जी, त उहो ड्रामो जेको आहे सो फुल कॉमेडी ड्रामो आहे। ऐं कल्ह जेको मां पेश थियो उहो हिकिड़ो मैसेज हुयो, माना ईअं न आहे जो सिर्फ़ु कॉमेडी, उन में असां हिकिड़ो मैसेज क्रिएट बि कयो आहे जेको माण्हुनि ताईं कुझु डिस्टर्ब हूंदा आहिनि माण्हू, या कुझु माण्हुनि जी सोच हर कंहिंजी पंहिंजी आहे, त मैसेज बि ज़रूरी आहे जेको उन्हनि खे ॾिजे। ऐं असां जेके कॉमेडी ड्रामा आहिनि उन में बि हल मज़ाक़ आहे, इन सां गॾु उन्हनि में बि हिकिड़ो मैसेज आहे। त ईअं फसूल में असां ड्रामा नथा कयूं, जेके बि ड्रामा आहिनि इन में मैसेज आहे बाक़ाइदे, ऐं माण्हू उन मां सबक़ हासिल कंदा। ॾिसो जीअं ड्रामा ठहंदा हुआ कुहाड़ी कल्चर ते, जीअं त उन्हनि जो माण्हुनि ते ॿारनि ते असर पियो पवे, त इन हवाले सां ड्रामे जो असर ॿार ते ऐं माण्हुनि ते वॾो पवंदो आहे। इन जे हवाले सां असां जेके थिएटर कयूं पिया उहो हिकु मैसेज क्रिएट था कनि, ऐं मैसेज आहे माण्हुनि जे लाइ, ऐं ॾिसण वारनि खे वधीक मज़ो ईंदो, मैसेज बि मिलंदो। बिल्कुलु ईअं आहे। वाहिद साहब इहो ॿुधायो त ज़ाहिर आहे ड्रामा जेको थिएटर ड्रामो आहे ऐं वरी जेको टेलीविजन ते ड्रामा थींदा आहिनि, उन ते प्रोग्राम थींदा आहिनि, अव्हां ॿिन्हिनि जेको आहे सो फील्ड्स में कमु कयो आहे, ॿिन्हिनि प्लेटफॉर्म्स ते कमु कयो आहे,
ज़ाहिर आहे जेको टेलीविजन ते कबो आहे उहो माण्हू जेको आहे सो अक्सर जल्दी करे वेंदो आहे। थिएटर जे लाइ वरी रिहर्सल्स जी तमामु घणी रिक्वायरमेंट हूंदी आहे। असांखे ॿुधायो त जेके तव्हांजा ही ड्रामा आहिनि जेके हिन फेस्टिवल में हली रहिया आहिनि वेसधारीअ में, इन ते तव्हां केतिरो अॻु में खां प्रैक्टिस कयो था पिया? रिहर्सल्स कॾहिं खां स्टार्ट आहिनि? केतिरे अरसे खां हिननि जी रिहर्सल्स में शामिल आहिनि? हा बिल्कुलु बिल्कुलु। असल में जेके टीवी वारा ड्रामा पहिरियों पीटीवी ते ड्रामा थींदा उन्हनि में त रिहर्सलूं वग़ैरह थींदियूं महीनो जीअं थिएटर थींदो आहे इन हवाले सां। पर अॼुकल्ह जेके असांजा प्राइवेट चैनल आहिनि उते को स्क्रिप्ट वग़ैरह मतिलबु ॾिनो ई कोन थो वञे, सेट ते ई सभु कमु हलंदो आहे। हवाई जुमिलो चवां थो जुमिलो चई वठंदा आहिनि। हिन जे हवाले सां माना मयारी ड्रामा ठहनि कोन था, जेके ख़ासि करे माण्हू चवंदा आहिनि त मां ड्रामनि में मयार कोन्हे। मयार जो मक़सदु हूंदो आहे महिनत सां, जॾहिं महिनत न थींदी त उन में मयार कीअं ईंदो? ठीकु आहे। त ही जेके स्टेज ड्रामा आहिनि इन्हनि ते महिनत थिए पई ऐं स्क्रिप्ट अॻु में ॾिनो थो वञे तक़रीबन 20 ॾींहं 15 ॾींहं जेको आहे उन ते असां रिहर्सल कंदा आहियूं त जीअं जेके माण्हू लाइव वेठा आहिनि उहे गैप महसूसु न कनि ऐं कट टू कट जेको आहे सो अॻियों जेको जुमिलो ॾे ऐं हिकु माण्हू खे सॼी तक़रीबन स्टोरी यादि करणी थी पवे।